सिंधु दरिया ते गैर कानूनी तौर अडियल 6 केनालनि ख़िलाफ़ प्रेस क्लब फुल जे सहाफ़िन शहरनि ऐं सिंधी अदबी संगत पारां मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी सहाफ़ी ख़ालिद मेमन, एम ज़फर ट्रगर, सुधीर मीराली, प्रोफेसर बख्श अली चांडियो, ज़ाहिद लुंड, मोहम्मद आदिल अब्बासी ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतजाजी रैली मेन स्टॉप खां शुरू थी प्रेस क्लब फुल पहुती, जिथे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि चयो त सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 केनाल असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि। सिंध खे तबाह ऐं सुकाइण जी कोशिश कई पई वञे, जेका साज़िश थियण न ॾींदासीं। तकरारी केनालनि वारो मनसूबो मुकमल तौर ते रद्द कयो वञे, न त तहरीक हलाइबी। सिंध जूं ज़मीनूं अॻ में बि पाणी न हुजण करे गैर आबाद आहिनि। केनाल ठाहे सिंध जे ज़मींदारनि हारियुनि जे हक़नि ते धाड़ो हयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। ॿी सूरत में वफ़ाक़ ॾे वेंदड़ रोड रस्ता बंदि कया वेंदा। एहतजाजी रैली में सिंध जे सूफ़ी रागी साईं अज़ीज़ुल्लाह शाह, सुधीर मीरादी क़ौमी गीत ॻाए केनालनि ख़िलाफ़ नफ़रत जो इज़हार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।